अस्सलाम वालेकुम नादरीन, इबरत टीवी सां गॾु आऊं आहियां मुख्तियार अली वको। हिन वक़्तु असां हूसड़ी वेझो दरगाह साईं जीवण शाह ते मौजूदु आहियूं, जिथे साईं जो मेलो जेको आहे सालियानो उर्स मुबारक हली रहियो आहे ऐं सादिक फ़क़ीर साईं जो गादी नशीन आहे उहो बि मौजूदु आहे। उन सां बि असां गुफ़्तगू कंदासीं। हीअ मेलो जो जेका अॼु टी धमाल आहे ऐं सुभाणे आख़िरी धमाल आहे। गादी नशीन फ़क़ीर सादिक असां सां गॾु मौजूदु आहे, उन सां गुफ़्तगू कंदासीं त साईं जी दरगाह जेका आहे उहा केतिरी पुराणी आहे ऐं पाण केतिरे वक़्त खां जेको आहे साईं जी ख़िदमत करे रहिया आहिनि। अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम। फ़क़ीर साईं, ही दरगाह केतिरी साईं जी पुराणी आहे? साईं 80 अबे ॾाॾे खां वठी ॿुधंदा अचूं त तक़रीबन कई साल थींदा, सदियूं गुज़री वियूं आहिनि। उन वक़्त खां वठी अबे ॾाॾे खां ड्यूटी कंदा अचनि। पहिरीं मुंहिंजो वालिद साहिबु हिन कम खे सिंगारींदो मेले जे उर्स मुबारक खे। हुनखे तक़रीबन 4 साल खनि थी विया आहिनि, पर्दो करे वियो आहे। हाणे आऊं पाण हिन जी जेका बि ख़िदमत आहे सरकार जी करियूं पिया। अॼु खेरनि जी टी धमाल हुई, सुभाणे आख़िरी धमाल आहे। बसि इहो असांजी फ़क़ीर साईं, मेले में कहिड़ियूं कहिड़ियूं रांदिकनि जूं बाज़ारूं आहिनि ऐं उन खां पोइ ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं जेके आहिनि उहे मेले में तव्हां तफ़रीक़ूं लॻायूं? बिस्मिल्लाह, असां वटि मलाखड़ो बाज़ारूं सजायूं वियूं आहिनि। नंढड़नि ॿारनि जा झूला, जंप वग़ैरह ऐं महफ़िल मूसीक़ी, स्टेज प्रोग्राम सुठे में सुठे अंदाज़ सां मेलो हले पियो। जी नादरीन, तव्हां गादी नशीन फ़क़ीर सादिक जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिन चयो त ही क़दीमी दरगाह आहे, असांजे अबनि ॾाॾनि खां वठी असां हिन जी सेवा करियूं था ऐं मुतवली आहियूं। ऐं फ़क़ीर ॿुधायो त मेले में जेको आहे सो रांदीकनि जूं बाज़ारूं ऐं मिठाइनि जा दुकान, ठेठर ऐं मलाखड़े जा मुक़ाबला बि जेको आहे सो जारी आहिनि। ऐं सुभाणे जेको आहे सो मेले जी आख़िरी धमाल आहे। ऐं कैमरामैन सरवर वके सां गॾु मुख्तियार अली वको, इबरत न्यूज़, हैदराबाद।